एडीओ एजुकेशन प्राइमरी गुलाम असगर फौजदार गवर्नमेंट प्राइमरी स्कूल लाल खान जी वांड जे उस्ताद खे मुअत्तल करे स्कूल बंद कराए छॾियो। कोड जी खां ख़बर शामिल कयूं पिया। एडीओ एजुकेशन प्राइमरी गुलाम असगर फौजदार गवर्नमेंट प्राइमरी स्कूल लाल खान जी वांड जे उस्ताद खे मुअत्तल करे स्कूल बंद कराए छॾियो। उन मौके ते कामरेड किफ़ायत अली कांदड़ो जी अॻुवाणी में ॻोठणनि ऐं शागिर्दनि एहतिजाज कंदे ॿुधायो त गुज़िरियल हफ़्ते खां असांजे ॻोठ जो गवर्नमेंट प्राइमरी लाल खान जी वांड बंदि पियल आहे। असांजे ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। आख़िर एडीओ एजुकेशन प्राइमरी गुलाम असगर फौजदार जी असांजे मासूम ॿारनि सां कहिड़ी दुश्मनी आहे जो हिन असांजे ॻोठ जो स्कूल बंदि करे छॾियो आहे। ॻोठाणनि ऐं मासूम ॿारनि पारां वज़ीर आला सिंध, वज़ीर तालीम सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी तालीम, डायरेक्टर एजुकेशन सखर, महतसब आला खैरपुर, डीसी खैरपुर खां हिन अहम मसइले जे जल्द अज़ जल्द नोटिस वठी स्कूल खोलाए ॾियण जी पुरज़ोर अपील कई आहे त जीअं मासूम ॿार तालीम पढ़ाए पंहिंजो मुस्तक़बिल बहितर बणाए सघनि।